अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व सनदना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्यि या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा अम्मा बाद औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम फ़ी जन्नातिन यतसाअलूना अनिल मुजरिमीन मा सलककुम फ़ी सक़र क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन वलम नकु नुतिमुल मिस्कीन व कुन्ना नख़ूज़ु मअल ख़ाइदीन व कुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन हत्ता अतानल यक़ीन फमा तनफ़अहुम शफ़ाअतुश शाफ़िईन सदक़ल्लाहुल अज़ीम। सलात शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। भाइरो, अहल सुन्नत वल जमाअत जो अक़ीदो आहे त आख़िरत में शफ़ाअतूं थींदियूं। हाफ़िज़ शफ़ाअत कंदा, आलिम सगोरा भलारा नेक शफ़ाअत कंदा, अंबिया किराम जी शफ़ाअत बरहक़ आहे, पर सभिनी शफ़ाअत कंदड़नि जो सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाज़मी शइ आहे। क़ुरान में आहे ला यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि, अल्लाह जे इजाज़त खां सवाइ कोई शफ़ाअत न कंदो, माना इजाज़त सां शफ़ाअत हूंदी, उहा रब जे तरफ़ां मिले त उहा शफ़ाअत कंदा। हुज़ूर जन जी शफ़ाअत अॻियनि उम्मतुनि लाइ बि हूंदी, अॻियनि नबियनि जी शफ़ाअत पंहिंजे पंहिंजे उम्मत लाइ हूंदी, पर हुज़ूर जन जी शफ़ाअत सभिनी लाइ हूंदी। जीअं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त क़यामत में सभु माण्हू बीठा हूंदा, छो त क़यामत माना क़याम हो, क़याम माना बीहण जी जाइ न, बीहण जी जाइ, वेहण जी रिसेस न हूंदी, बीठा हूंदा सभई। बी जॾहिं थक बातर हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ईंदा, अंत अबूना, तो असांजो अबो आहे, तूं रब साईं खे अर्ज़ु कर त हिसाब किताब करे, तूं काॾे बि मोकिले। आदम अलैहिस्सलाम फरमाईंदो त रब मूंखे झलियो मेवे खां, पर मुखों खाइजी वियो वेसर में, मां कहिड़ो छा चवां, मां नथो चई सघां। वरी हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ईंदा, उन जे लाइ नूह अलैहिस्सलाम फरमाईंदो त मां न चई सघंदुसि, मां पंहिंजे बेफ़रमान पुट जे लाइ रब साईं खे चयो त इन बिनी में न हली, मां नथो करे सघां। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम वटि वरी ईंदा, हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम फरमाईंदो त मुंहिंजो अबो मुशरिक हो, मां हुन लाइ दुआ घुरी ऐं रब मूंखे ॾोरापुर न त छो तो दुआ घुरी, मां न चई सघंदुसि। हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम वटि ईंदा, उहो फरमाईंदो त मुंहिंजे मुख सां किबती मरी पियो, तंहिंजे करे मां उन ते पेशेमान आहियां, मां न कंदुसि। ईसा अलैहिस्सलाम बि जवाबु ॾींदो। सभई आख़िर में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि ईंदा, पाण फरमाईंदा त इहो कमु ई मुंहिंजो आहे, तव्हां ॿिए पासे अजायो, असांजो कमु ई मुंहिंजो आहे। पाण फरमाए पोइ मका में महमूद आला जाइ आहे जन्नत में, अलाह ताला मूंखे उते पहुचाईंदो, पोइ मां 7 ॾींहं 7 रातियूं सजदे में हूंदुसि, ऐं सजदे में पियो चवंदुसि अल्लाहुम्मा ला उसी सनान अलैक कमा असनैत अला नफ्सिक, रब जेका जंहिं तारीफ़ जे तूं लाइक़ु आहे ओसी ताईं असांजो पूरो कोन पुॼंदो, असुली तारीफ़ त तूं पंहिंजी पाण करे सघीं थो पियो, पंहिंजे आजिज़ीअ जो इक़रार ई वॾी तारीफ़ आहे। हुज़ूर जन फरमाए 7 ॾींहं 7 रातियूं गुज़रंदा, पोइ अलाह ताला फरमाईंदो इरफ़ा रासक सल तोता वशफ़ा तुशफ़ा या मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पाण सिर मुबारक मथे खणंदा, घुरंदा दुआ। अलाह त ॼाणे थो त छा घुरंदो, रब हुज़ूर जन जी ज़ुबान मुबारक मां ॿुधणु चाहे थो। अलाह साईं मख़लूक़ात परेशान आहे, इन्हनि जो हिसाब किताब थिए,
अल्लाह ताला फरमाईंदो बसि हाणे देरि नथो कयां हिसाब किताब थींदो। त हुज़ूरनि जी शफ़ाअत अॻियनि लाइ बि हूंदी हाणोकनि लाइ। 2006 में मां वियुसि सऊदीआ, उतां इदारो हो राबिततुल आलमिल इस्लामीअ जो। उनखे मूं दरख़्वास्त ॾिनी त हे किताब मूंखे घुरिजनि था। हुननि पहिरीं थोरो घणो बहस कयो, पर उन खां पोइ मूंखे ॾिनऊं ठपो हणी त वञी तो फलाणे मक्तबे मां वठि। उन्हनि किताबनि में मोजम तिबरानी औसत बांधो 11 जुल्द हुजे। फजुर जो बांग महिल हिकिड़ो खणी वञा जुल्द, आंदो जो अथमि त पढ़ांसि भला, पढ़ंदो पियो वञा। हिकिड़ी हदीस आई, बसि उन ते जो आयसि त मां बीह रहियुसि, अॻिते न हलियुसि। छा हुजे हदीस में? हदीस में हुजे हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हिकिड़ो अहिड़ो माण्हू हूंदो मुजरिम जेके मलाइक गेले दोज़ख ॾे पिया वठी वेंदा, पर आदम अलैहिस्सलाम जी नज़र पवंदसि। हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम हुज़ूर जन खे सॾु करे फरमाईंदे त उम्मती तुंहिंजो थो ॾिसजे, तूं हिनखे छॾाइण जी कोशिशि कर। हुज़ूर जन फरमाए मां ड्रोड़ी वटसि पहुचंदुसि, पर मलाइक चवंदा त ला या सोन मां अमर अलाह, रब जो हुकुम आहे, तव्हांखे जे छॾाइणो आहे त रब खे अर्ज़ु कयो, असां अलाह जे हुकुम जी मुखालफ़त कीअं था करे सघूं। बहरहाल हुज़ूर जन रब खे अर्ज़ु कंदा। हदीस में लिखियलु हो त हुज़ूर जन फरमाए पोइ मां बांह खां वठी, रब फरमाईंदो त वञी रीचेक करीसि, अमल वरी तोराईसि। मां वठी ईंदोसांसि बांह मां, अमल तौर बा त वाक़ई गुनाह घणा हूंदसि ऐं नेकियूं थोरियूं हूंदसि। हुज़ूर जन फरमायो पोइ मां पंहिंजे वर मंझां पने जो टुकुर कढी हुनजे नेकियुनि जे पलड़े में विझंदुसि त नेकियूं ॻरियूं थी वेंदसि, मलाइक मुबारकूं ॾींदसि। ऐं हू चवंदो साईं तूं केरु आहे, मूंखे अहिड़ी जाइ ते अची पहुतो आहे, इहो अमल कहिड़ो हो जेको मूंखे बि यादि कोन्हे, तव्हां अची भलाई कई। हुज़ूर जन फरमाईंदा मां तुंहिंजो नबी आहियां अलैहिस्सलातु वस्सलाम, ऐं इहो अमल तुंहिंजो पढ़ियल मूं ते दुरूद हो जेको मूं वटि अमानत। जॾहिं इहा हदीस मूं पढ़ी तॾहिं एतबार कयो त काफ़ी वक़्तु इहो पियो सोचियुमि त काश जेकर न इहो मां हुजां त जेकर घणे कश पंगे को माण्हू छुटी पवे। त हुज़ूर जन जे शफ़ाअत लाज़मी आहे, ॿियनि जूं शफ़ाअतूं बरहक़ हुजनि। पर हे सूरह मुदस्सिर जूं मूं अॼु आयतूं पढ़ियूं आहिनि, जंहिंमें अलाह ताला थो फरमाए पियो त 4 गुनाह अहिड़ा आहिनि जेकॾहिं कंहिं माण्हूअ में हूंदा त पोइ केर बि शफ़ाअत करे मां न छॾींदोसांसि। क़ुर त क़ुर आहे, हिन जा फ़ैसिला अटल आहिनि, क़यामत ताईं हलण वारा आहिनि, इहे हेॾे होॾे न थींदा। हाणे अॼु जाइज़ो था वठूं त 4 गुनाह आहिनि कहिड़ा जंहिंखां असां पाण खे बचायूं, शफ़ाअत जे लाइक़ त थियूं। असां एतिरा लाइक़ कोन जो 5 अमलनि सां हलिया वञूं, इन में ओसीड़ो आहे जे इहो बि दरख़्वास्त हुजे त बाक़ी बचो छा। फरमाए थो अलाह ताला फी जन्नाति यतसाअलून अनिल मुजरिमीन, क़यामत जे ॾींहुं हिसाब किताब थींदो, जन्नती जन्नत में वेंदा, दोज़खी दोज़ख में वेंदा। जन्नत वारा सुवाल कंदा रब जे आॾो, अलाह साईं हिकिड़ा असांजे पाड़े में हूंदा, ॻोठ में हूंदा, क्लब में दोस्तीअ में गॾु हा, हींअर जन्नत में ॾिसजनि कोन था, काॾे विया? अलाह ताला फरमाए थो त उहे त दोज़ख में आहिनि, छो विया? रब फरमाईंदा आहिनि मां जो तव्हांखे ॿुधायां तव्हां पाण पुछो। अलाह ताला ॻाल्हाईंदो जन्नत वारनि खे जहन्नम वारनि सां। हाणे सुवाल था कनि उन्हनि खां, मां सलककुम फी सक़र, ऐं तव्हां दोज़ख में आहियो, छो आया आहियो दोज़ख में, छाजे करे, कहिड़ो सबबु थियो? हाणे दोज़ख वारा उतां जवाबु था ॾियनि, ऐं इहो सुवालु न कबो त दोज़ख थियो हेठि जन्नत थियो मथे, कीअं ॿुधंदा? छो त अॼोके नौजवान खे आसानीअ सां सम्झाए सघिजे थो, मोबाइल कन ते था रखूं त केॾा पिया था ॻाल्हियूं कयूं, इहा त माण्हुनि जी ठहियल आहे। पर जेका रब जी मोबाइल हूंदी सां वरी वॾी ताक़त वारी हूंदी, ॻाल्हाईंदा हिक ॿिए सां। मा सलककुम फी सक़र, सक़र दोज़ख जो नालो आहे, लज़ा, हाविया, हुतम, जहीम, जहन्नम, इहे सभु नाला दोज़ख जा आहिनि, सक़र बि। मा सलककुम फी सक़र, ओ छो तव्हां दोज़ख में आहियो, कहिड़ी तव्हांजी खामी, कहिड़ा गुनाह? हाणे उतां जवाबु था ॾियनि। सूरह मुदस्सिर जो पोयों रुको आहे, फरमाए थो क़ालू लम नकु मिनल मुसल्लीन, असांजो पहिरियों जुर्म गुनाह इहो आहे निमाज़ जो सॾु थींदो हो निमाज़ ते कोन वेंदासीं। पहिरियों इन जो था ॾस ॾियनि, छो त अमलनि में अहम कमु निमाज़ आहे।
अमल सब घणा पर निमाज़ निमाज़ आहे। अवली पुरसश निमाज़ बोअद, पुछाणो बि पहिरीं निमाज़ जो थींदो। ऐं हुज़ूर जन पंहिंजे आख़िरी सफ़र में जेका जॾहिं दुनिया खे छॾनि पिया तॾहिं पाण परवाइनि त अंसार मुंहिंजे साहबनि जी पार अथव, ऐं निमाज़ जी पार अथव, निमाज़ खे न छॾिजो। त हीअ पहिरियों अखर इहो ॻाल्हाईंदा त असां निमाज़ न पढ़ंदा हुआसीं, सॾु थींदो बेसी आहे। दोस्त को सॾु करे तकड़ में त जुती बि हथ न अचे। मां त अञा ॿियो मिसाल ॾींदो आहियां ॿारहाड़ीअ में त जेकॾहिं राति जो कुतनि जी बाहोड़ थिए शहर में, तव्हां बि सभु ॿारहाड़ीअ जा हूंदव, हिते जी शहर में गॾु थिया आहियो, कुतनि जी बाहोड़ थिए घिटियुनि में त माण्हूअ खे पटको बि हथ कोन ईंदो, जुती बि न निकिरी पवंदो त अलाए छो बाहोड़ था कनि पिया। कुतनि जे बाहोड़ ते बिना जुतीअ जे निकिरी थो वञे, पर हिते बांगो सॾे थो हई अल सलाह हई अल सलाह हई अल फलाह हई अल फलाह, ते विहाणे खां मथो नथो खणे, उथे नथो। केॾी बेसी चइबी। सिंधीअ में चवंदा आहिनि जंहिंजो खाइजे तंहिंजो ॻाइजे। हेतिरियूं रब जूं नेमतूं आहिनि, असां उन्हनि जो छा था ॻायूं, छा था करे सघूं। निमाज़ नथो पढ़े त ॻाए बि कोन थो। हज़रत शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह भलारो बुज़ुर्ग थी गुज़रियो आहे, उन जो कौल आहे त जेको निमाज़ नथो पढ़े हुन सां संगत बि न रखो। छो? ऐं जेको रब जो हेतिरो खाई कोन थो मल्हाए, तुंहिंजी यारी कहिड़ी मल्हाईंदो? तूं छा खाराईंदुसि जो तुंहिंजी यारी मल्हाए? अलाह कीअं थो, हर को पंहिंजे पंहिंजे लिहाज़ सां सम्झाए थो। ऐं मुंहिंजा भाइरो, ॿियनि अमलनि में ऐं निमाज़ में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। ॾिसो, रोज़े जो हुकुम पूरे क़ुर पाक में 2 दफ़ा आहे। कुतिब अलैकुम सियाम मन शहिद मिनकुम शहर फलियसुमहु। हज जो हुकुम 3 या 4 दफ़ा आहे। ज़कात जो हुकुम 36 दफ़ा आहे। पर निमाज़ जो अखर क़ुर में 700 दफ़ा आहे। 5 आयतूं बयानु करे अकीमु सलात, 10 आयतूं बयानु करे अकीमु सलात। एतिरी अहमियत आहे तॾहिं त हर हर थो चवे न, एतिरी अहमियत हिन जी आहे। ऐं हीअ ज़िंदगीअ जे कहिड़े बि शोबे खां शुरू कॾहिं खां थी थिए, हलंदी केसि ताईं, इहो बि तव्हांखे रिकॉर्ड ॿुधाए छॾियां। हुज़ूर जन फरमाए त तव्हांजो नंढड़ो बचिड़ो ॼमे थो, छोकिरो हुजे या छोकिरी हुजे, साॼे कन में अज़ान चओसि, खाॿे कन में तकबीर चओसि। अतहियात छो न पढ़ूंसि, अलहम्द छो न, कुल हु अलाह छो न, जेको सुलसुल क़ुर आहे, आयतुल कुर्सी छो न। तूं निमाज़ जी सुती ॼमण साण विझीसि, उहो वीचारो उहा में पूरो आहे। पर वाह मुंहिंजा साईं, तुंहिंजी तरबियत। हुज़ूर जन फरमाए साॼे कन में भांग चईसि, खाॿे कन में तकबीर चईसि। त जीअं निमाज़ जी सुती हाणे खां तूं महिनत कर, पोइ अॻिते क़िस्मत कटेसि। 7 सालनि जो थिए त निमाज़ जो हुकुम कयोसि, 10 सालनि जो थिए त मार कढी बि निमाज़ पढ़ायोसि। भई बालिग़ जॾहिं थी वञे पोइ हुनखे कीअं चइबो, इहो वरी अॻिते थो मां तव्हांखे सम्झायां। त माना बचपन खां शुरू थी। हज़रत इब्राहिम अलैहिस्सलातु वस्सलाम जो मिसाल आहे क़ुर पाक में। जॾहिं पंहिंजे आक़े खे, घरवारी ऐं प्यारे पुट खे छॾे काबतुल्लाह जे जाइ ते मोटियो, काबो ठहियलु कोन हो, रुगो पहाड़ ई पहाड़ आहे। सनिया वादीअ ते पहुतो, पोइ हिते निहारे त हाणे नज़र न हुननि जी थी पए न मुंहिंजी थी पए। तॾहिं दुआ पियो घुरे, इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैर ज़ी ज़रइन इंद बैतिकल मुहर्रम रब्बना लियुकीमुस सलाह। अलाह साईं, मां बच्चा अहिड़ी जाइ ते छॾे थो वञा आक, जिते का आबादी कान्हे, माण्हू कोन्हे, पखी पखण कोन्हे, पाणी कोन्हे, पर रब्बना लियुकीमुस सलाह, त पार थिए त निमाज़ जो पाबंद कजाए। हिते त मानी घुरे, पाणी घुरे, पर इहे पोइ घुरे। अवल थो फरमाए त लियुकीमुस सलाह, मां हलियो थो वञा, निमाज़ जो पाबंद तूं कजांइ, तुंहिंजे हवाले ते। त एॾी अहम आहे जेका ॼमण खां वठी शुरू आहे। ऐं हीअ अहिड़ी आहे जो न जवान खे छॾे, न पोड़े खे, न मरीज़ खे, न तंदुरुस्त खे, न अमीर खे, न मिसकीन खे, न पीर खे, न फ़क़ीर खे। हे त छॾींदी कंहिंखे कान का, जवानीअ में न, पीरीअ में बि न। पर मां सम्झां थो त मरण खां पोइ कान छॾींदो। जीअं मरण खां पोइ चवंदा चओ त जनाज़े जी निमाज़ पढ़ूंसि, ऐं त मुक़ाम ते बि गॾी पई आहे, न को ज़कात न को हज। मरण खां पोइ त लेखा ख़तमु, पर निमाज़ पोइ बि नथी छॾेसि। अञा जहान अॻिते आहे, क़बर में बि। सही बुखारी में हदीस आहे, हुज़ूर जन फरमाए त जॾहिं मयत खे क़बर में पूरे कांधी मोटंदा आहिनि, तॾहिं 2 मलाइका ईंदा अथसि, भई युकीदानी उथारे विहारींदा अथसि। उन्हनि 2 मलाइकनि खे चइबो आहे मुनकर नकीर, सुवाल कंदा अथसि,
मर रबुक म नबीयुक व मां दीनुक। ओ हिन जी मोहर ओला करे छॾींदा आहियूं सुम्हण महिल क़बर में। हिन ॾिसंदो त सिजु मुंहिंजो लहे ॿुॾे पियो थो, मलाइकनि खे चवंदो ज़रूरी उसली, ज़रूरी उसली, तरसो तव्हांखे लॻी आहे सुवालनि जवाबनि जी, मां नमाज़ पढ़ी वठां, मुंहिंजो वक़्तु थो कज़ा थिए पियो। मलाइक चवंदा चङे मुले सां कमु पियो, हाणे हिते बि नमाज़ कयूं बीठो, हाणे ॿिया कहिड़ा सुवाल कयूंसि, छॾियोसि त भला भईया को नमाज़ पढ़े। माना क़बर में बि हे ईअं चवंदो त मुंहिंजी नमाज़ गुस्से थी पई, तव्हां मूंखे छॾियो त मां पढ़ी वठां। इहो तॾहिं जॾहिं हिते हेर हूंदसि, जॾहिं हिते आदत हूंदसि तॾहिं चई सघंदो, क़बर में बि नथी छॾे। हुज़ूर जन फरमाए तव्हां मेराज ते वञा पियो, मूसा अलैहिस्सलाम जे क़बर जे मथां लंघियुसि, कान इहो सली फी क़बर ई, क़बर में ॾिठुमि त नमाज़ बीठो थो पढ़े। माना छॾींदी आहे क़बर में बि न, क़यामत जे मैदान में बि न। हुज़ूर जन फरमाए त जॾहिं क़यामत जो मैदान क़ाइमु थींदो, सभई बीहंदा, तॾहिं अलाह साईं सॼी इंसानियत जूं 120 सिफ़ूं ठाहींदो। अलाए केॾी डिघी सिफ़ हूंदी, कान सफ़ सफ़ा मैदान हूंदो, साफ़ चाह पहाड़ जबल ख़तमु, अलाए केॾियूं डिघियूं सिफ़ूं, 120 सिफ़ूं। पाण फरमायूं त 40 सिफ़ूं हूंदियूं अॻियनि सभिनी नबियनि जी उमत, ऐं 80 सिफ़ूं हूंदियूं मूं अकेले जी उमत। पोइ रब हुकुम कंदो सजदो कयो, पोइ जेके हिते निमाज़ पढ़नि था उहे सजदो करे सघंदा, ऐं जेके हिते नथा पढ़नि उहे सजदो करे न सघंदा। केॾी अहम थी, माना हिते बि न छॾे, हर जाइ ते हुजे, हिकिड़ो फ़र्क़ु। अञा ॿियो बि आहे, मुंहिंजा भाइरो ॾिसो, रोज़े जो हुकुम आहे। हज़रत जिब्राईल अलैहिस्सलातु वस्सलाम रब खां वठी हुज़ूर जन खे मदीने मुनव्वर में पहुचाए वियो। ज़कात जो हुकुम रब खां हासिलु करे मदीने मुनव्वर में हुज़ूर जन वटि पहुचाए वियो। हज जो बि ईअं, रोज़नि जो बि ईअं, ज़कात जो बि ईअं। पर जॾहिं निमाज़ पियो अलाह ताला फ़र्ज़ु करे, तॾहिं हुज़ूर जन खे रब जो हुकुम थियो त इहो नियापे ते कमु न थींदो, त रूबरू मेराज अचे त निमाज़ जी ॻाल्हियूं कयूं। हाय हाय, ॿिया कम नियापे ते ऐं निमाज़ वरी रूबरू घुराए रब साईं फरमाए त उम्मत खे चयो त निमाज़ पढ़े। हा, माना अहिड़ो त को अहम कमु आहे जो असांजो को भाउ या पुटु कराची हुजे या इस्लामाबाद हुजे, के कम मोबाइल ते बि चइबो आहे, पर जे ख़ासि कमु हूंदो चइबो त मोकल वठी घर अच त ॻाल्हियूं कयूं। त हीउ ख़ासि कमु हो, तंहिंजे करे रब हुज़ूर जन खे रूबरू घुराए निमाज़ जो हुकुम बि कयो। ते छॾींदे कंहिं बि सूरत में कान का पढ़णी लाज़िमन आहे, थोरी ॾुखड़ी आहे, मां नथो चवां, पर क़ुर शरीफ़ फरमाए थो इन हाल कबीरतुन इल्ला अलल ख़ाशीन। निमाज़ माना ॾुखी ॾाढी आहे, पर उन्हनि जे लाइ सवलिया जिन खे ख़ुदा जो ख़ौफ़ आहे। माना जेके पढ़नि था निमाज़, उहे ख़ुदा जे ख़ौफ़ खां था पढ़नि, ॿियो को इनाम कोन मिलंदुनि, हिननि खे हिते को पटको कोन ॿधाईंदा, शाबस कोन ॾींदा, पर जेके पढ़नि था से ख़ुदा जे ख़ौफ़ खां था पढ़नि। रब बि फरमाए थो ॾुखी आहे, हक़ीक़त में ॾिसजे त ॾुखी बि आहे। सलात शरीफ़, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबीजिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। हज ज़िंदगीअ में हिकिड़ो दफ़ो घुमियो फिरियो, शयूं शिगनियूं वठियो ऐं मोटे थो वियो, मज़े सां सैर सफ़र करे आयो, जहाज़ जा चकर अलॻि, वरी उते घुमणु फिरणु अलॻि। ज़कात बि सवलिया जो साल में हिकिड़ो दफ़ो आहे। रोज़ो त वरी इन जहिड़ो कोई मुल्क कोन्हे, को महीनो आहे हिकिड़ो, सो बि रोज़ा आहे त पहिरियां 3 रोज़ा ॾुखिया लॻंदा आहिनि, पोइ जो हिन जो होड़ हिरी थी वञे शरबतनि ते त चए थो जेकर महीनो 40 थिए त भलो आहे, सवलो आहे, ॿियनि सां गॾु मज़े सां पियो थो रखिजे। हीअ असांजी हर आहे, सुबुह खां वठी शुरू थिए त 5 वक़्त निमाज़ जा हिनखे हर इन जे लाइ पाकाई करे, इन जे लाइ एहतियात करे, निंड छॾे, सभु ॻाल्हियूं। त इहा निमाज़ ॾुखी आहे, पर हिकु लिहाज़ सां आसान बि आहे। जीअं ॾिसो, तोखे मूंखे ज़िंदगी मिली आहे 24 कलाक रोज़ाना, जे निमाज़ जा 5 ई वक़्त ठाहे पढ़ूं त मुंहिंजो हिसाबु आहे त 1.5 कलाक लॻंदो, भला 2 कलाक। जॾहिं 22 कलाक असांखे घुमण फिरण कमाइण लोचण लाइ आहिनि, त 2 कलाक बि रब नथो लाहिणे छा? मां त सोचां थो जे हिन सॼी ज़िंदगी सजदे में पिया हुजूं, हिननि 2 अखियुनि जो मटु कोन्हे जंहिंसां असांखे जान ॾेखारियो थिए। हज़ारे नेमतूं, ऐं जेको न करे त या नालाइकी चइबी, जेको निमाज़ जे सॾ ते न अचे, त मुंहिंजा भाइरो निहायत ज़रूरी आहे। हिकु जाइ ते रब साईं फरमायो आहे, फरमाए थो हाफ़िज़ू अला सलवात वस्सलातिल वुस्ता। निमाज़ जी पार अथव,
हिफ़ाज़त पढ़ियो सारे संभाले, पर ख़ासि करे विची निमाज़ जी पार अथव। सलातुल वुस्ता, वुस्ता माना विची निमाज़। छो भला मौलवियुनि खां पुछूं था त छा आहे, को थो चए त टे पारी विचीअ खे थो चए, को थो चए त ॿ पारीअ खे थो चए, को सांझीअ खे थो चए। पोइ उन्हनि जे लाइ त अखर खणी चवे हा न रब साईं त सलातुल असर, सलातुल मग़रिब, सलातुल ईशा। वुस्ता छो? मुंहिंजा भाउर न, वुस्ता जो मतिलबु आहे त जेका तोखे ॾुखी थी निमाज़ लॻे उन जी पार थिए। ॿियूं त तूं उहो ई पढ़ंदे, पर जेका ॾुखड़ी थी लॻे उन जी ख़ासि पार थिए। छो त दुकानदार आहे, दुकानदार खे शाम जो पोता महिल संभालींदे दुकान बंदि कंदे सांझी ॾुखी थी लॻेसि, इन जे लाइ विची निमाज़ इहा सांझी आहे। सोमाणीअ जो कुकर करिणी आहे, जमात आहे, माल खे गाह पठो ॾियणो आहे, महिमाननि खे मानी टिकी आहे, इनखे सोमाणी ॾुखी थी लॻे त विची निमाज़ इहा अथसि। ॿियो टोटरी आहे, निंड्री आहे, फजुर ॾुखी थी लॻेसि, विची निमाज़ हिन जी फजुर आहे। जंहिंखे जेका ॾुखी थी लॻे उन जी वुस्ता निमाज़ उहा आहे। तॾहिं रब अहिड़ो अखर ॻाल्हायो जो हर कंहिं सां धार धार आहे, पंहिंजो पंहिंजो हिसाबु करे। जेका ॾुखी थी लॻे उहा पहिरीं पढ़े, उन जी कोशिशि करे। त रब एॾो ताक़ीद फरमायो आहे त निमाज़ कंहिं बि सूरत में तव्हां न छॾियो, न सफ़र में न हज़र में। पर असांजी आदत आहे चङा भला निमाज़ी बि सफ़र ते वञनि था, कराची या हेॾे, त वाट ते कोन पढ़नि सलात शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन। बहानो कहिड़ो? वेन वारो कोन बीठो, नथो बीहे। ऐं तव्हां चयोसि त बीहे न, ज़ोर कयोसि हुनखे, निमाज़ पढ़णी आहे असांखे। ऐं रब केॾी सहूलियत कई आहे। हुज़ूर जंहिंजे दौर में जेकॾहिं न 4 रकातुनि वारी निमाज़ 4 करे पढ़ंदा त बि को मसालो कोन हो, छो त उठनि ते सफ़र हो, घोड़नि ते सफ़र हो। पर रब सां ईअं सफ़र में 4 रकातुनि वारी बि 2 रकातूं करे छॾी। छो त सुभाणे टाइम ईंदो, वेननि वारनि जा टाइम हूंदा। हे मुलो जो वञे निमाज़ पढ़ण, हुन खां बीहारे गाॾी त 2 रकातूं पढ़ी मोटे, त ईअं हुनजो टाइम बि बचे, दिलि बि थिए त मुला सदोरा हाणे जल्दी था मोटनि, तंहिंजे करे अॻिते बीहे। पर जॾहिं हे वञूं त नफ़िल दफ़िल तहजुद शुरू करे, हुनजो त टाइम वियो न, पोइ चवंदो त मुला निगाहनि, अॻिते न बीहणु खपे। ॾिसो त रब केॾो अॻिणे इंतज़ाम कयो आहे त तूं रकातूं 2 पढ़, सुन तूं छॾ, पढ़ी अची हिन सां पहुचंदो, हुनजो टाइम बि बचे, हुनखे आदत पवे। छो त अलाह जा, अलाह जे प्यारे हबीब जा हुकुम इहे क़यामत ताईं साॻिया आहिनि। जे ॾिसो की मां तव्हांखे ॿुधायो, घणो करे मुंहिंजा वाइस तव्हांजा ॿुधल आहिनि। छो त मां ईंदो आहियां तक़रीबन 2004 खां वठी, 2004 खां वठी हिनखे 12 साल थी विया। त इहे ॻाल्हियूं मुंहिंजूं तव्हांजूं ॿुधल आहिनि, पर ॿिए साल, चौथे साल, 3 साल वरी भेरे ॾियण सां ॻाल्हि नई थी वेंदी। ॿियो अहिड़ी जमात वरी अध ते जमाती नवां बि हूंदा आहिनि। त मुंहिंजा भाइरो अहिड़े हाल में सफ़र में बि निमाज़ छॾणी कान्हे। ॾिसो अलाह ऐं अलाह जे प्यारे हबीब जा उसूल कीअं क़ाइमु आहिनि अॼु ताईं। 76 में मां हज ते वियो हुउसि त मस्जिद नबवीअ जे आॾो अंगण ते पथरियूं रेती, ऐं 76 में काबतुल्लाह जे मताफ़ खां ॿाहिरि में पथरियूं, इहे फ़र्श कोन हा। पर अलाह त ॼाणे थो न त सुभाणे मस्जिदुनि में बि टाइलूं थींदियूं, मस्जिदुनि में बि संगमरमर लॻंदा। हुज़ूर जन छा फरमायो? अलैकुम बि सकीना, वुज़ू करे तकड़ न कर, आस्ते हल, सुकून सां हल। छो? रब त अॻिणे ई ॼाणे थो त हे जे तकिड़ो हलंदो त पेर आलो संगमरमर ते तिरकी पए, किरी पए त गोॾो भॼी पएसि, त पियो हुजे बिस्तरे ते। तंहिंजे करे अलाह जे हबीब मुंड में चई छॾियो त बाबा आस्ते हल, सुकून सां हलो, रकात वई त वरी उथी पढ़जाए खणी, तकड़ जो खप कोन्हे को। ऐं हिते बि सफ़र जूं हाणी आहिनि, वेनूं लारियूं हाणी आहिनि, अॻिणे ई रब ऐलान करे छॾियो त चइनि जे बदिरां 2 पढ़, आसानी करदो। त सफ़र में बि न आहे छॾणी, हज़र में बि न आहे छॾणी। हा भला जेकॾहिं सफ़र में नथो वेन वारो बीहे त मां थो चवां त वेन खे छॾे ॾियो, चयोसि बा तूं हल, असांखे पढ़णी आहे निमाज़ ज़रूरु। बीहंदे त असांखे 5 मिंट बि कोन लॻंदा, 2 मिंट वुज़ूअ जा आहिनि, 3 मिंट निमाज़ जा आहिनि, 2 रकातूं आहे, निमाज़ पढ़ी वठंदासीं। जे नथो बीही, एतिरो तोखे हरू भरूं तकड़ा त जाने दोस्त तूं हल। ऐं मां दिलि सां थो चवां त जेको न निमाज़ जे करे गाॾीअ खे थो छॾे पियो, अलाह हुनखे निंदड़ कोन छॾी, अलाह हुनखे इनशा अलाह ताला चङी सवारी ॾेई छॾी। क़ुर सां मिसाल ॾियां त झटि सम्झ में अचे। सूरह साफ़ात
जीअं सूरे स्वाद आहे। अलाह ताला फरमायो इज़ उरिद अलैहि बिल अशी साफ़िनातुल जिहाद। हज़रत सुलेमान अलैहिस्सलातु वस्सलाम जिहाद जे लाइ घोड़ा धारिया। हाफ़िज़ इब्न कसीर लिखियो आहे त 500 घोड़ा भलनि नसुलनि जा ॿाहिरों घुराई। जिहाद माना भला घोड़ा। मके में महलो आहे जिहाद, छो त उते इस्माइल अलैहिस्सलाम घोड़ा ॿधंदो हो, भला घोड़ा ॿधंदो हो। जिहाद महलो आहे। उहे भला घोड़ा घुराई, 500 घोड़ा। शाम जो उरिज़ अलैहि बिल अशी, शाम जो टाइम हो। सुलेमान अलैहिस्सलाम कुर्सी रखाए वेठो, हाणे घोड़नि जी हलणी पियो ॾिसे कीअं था हलनि, लड़ी सघंदा या न, जहाद जे कमु ईंदा या न। टांगे वारे खां पुछियुमि त हलणी जा बि क़िस्म आहिनि छा? जी हा, डुड़की, रला, मुन, डुगाम, इहे घोड़नि जी हलणी जा क़िस्म आहिनि। हे ॾिसे पियो सुलेमान अलैहिस्सलाम कीअं था हलनि। हता तवारत बिल हिजाब, त फरमाए सिजु लही वियो। टेपारीअ जी निमाज़ वेसर में कज़ा थी वियसि। हालांकि वेसर में जे रोज़ा त पाणी पी वञे त रोज़ो बि कोन भॻो, मानी खाई वञे त रोज़ो कोन भॻो। सुलेमान अलैहिस्सलाम खां वेसर में निमाज़ जो वक़्तु कज़ा थियो, पर छा थो सोचे, निमाज़ जो वक़्तु कज़ा थी वियो, रुदू आहे इलाही, घोड़नि खे मोटाइजो। अॼु जंहिं पहिरें ॾींहं ते मूंखे निमाज़ जो टाइम कज़ा करायो, जिहाद कहिड़ा कंदा, इन्हनि खां कहिड़ियूं लड़ायूं थींदियूं, जिहाद कहिड़ा थींदा। फरमाए थो तफ़िक मसम बिसूक वल आनाक। हाफ़िज़ इब्न कसीर तफ़सीर में लिखियो आहे त ज़माने में घोड़ा हलाल हुआ। हिकिड़े निमाज़ कज़ा थियण जे करे 500 घोड़ा कोहराए वाटा करे विरहाए छॾियईं। न घोड़ा हूंदा न मुंहिंजे निमाज़ जी कज़ा थी। एॾी मुल्ह कई, एॾी क़ीमत कई निमाज़ जी। तॾहिं अलाह ताला फरमायो सुलेमान अलैहिस्सलाम खे, ए अलाह जा नबी तो वॾी कुर्बानी कई, निमाज़ मुंहिंजे तो वॾो क़दुरु कयो। हाणे मां तुंहिंजे कुर्बानीअ जो क़दुरु थो कयां। हाणे घोड़ा छुटा, हाणे तोखे सुवारीअ जे लाइ हवा ते कंट्रोल थिए, त हवा ते चढ़ियो पियो। सुभान अल्लाह। जे घोड़ा हुजनि हा त 500 घोड़नि जा 500 खरखिरा, 500 तल, 500 हना, 500 लगाम, 500 थड़ा इहे हुजनि न, ऐं सेस हलाइण वारा बि हुजनि, तोबरा बि 500 हुजनि। रब फरमाए थो निमाज़ जो वॾो मुल्ह कयो आहे, वॾी क़ीमत तो कई आहे। हाणे तुंहिंजे लाइ घोड़ा ख़तमु, हाणे तुंहिंजी सफ़र जी लड़ायूं धड़ायूं सभु हवा ते हूंदियूं। ऐं निमाज़ी हो, तव्हां निमाज़ जे करे वेन खे छॾींदो, अलाह तव्हांखे निंदण को छॾींदो, ऐं तव्हांखे पहुचाए छॾींदो। पर वेन बि छॾिजे छो, तूं हिकिड़ो ॼणो उथंदे न निमाज़ जी ॻाल्हि कंदे, 4 तोखां ॿिया बि उथी पवंदा। उहो चवंदा हा बीहे, छो न बीहंदे निमाज़ लाइ, बीहे हिते, उहो बि मुस्लमान आहे, वाणी ई बीह रहंदो। चवंदो न हे जोश में मुला अॼु न छॾींदा, तंहिंजे करे हिन लाइ बीहे त निमाज़ पढ़ी वठनि भला। केतिरा चवंदा न असां त चंड आहियूं, पर हिननि खे त पढ़णु ॾियो न, हे त पढ़नि, त माण्हू हौसलो कंदो निमाज़ पढ़ी सघंदो। बाक़ी जे पढ़णी कान्हे का पोइ त बहाना सवें, पोइ त पोइ न आहे पढ़णी। सूरह ताहा में अलाह ताला हिकिड़ो उसूल थो ॾसे, फरमाए थो वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा। ताहा पोयूं आयतूं, वअमुर अहलक बिस्सलात वस्तबिर अलैहा। घर भातियुनि खे निमाज़ जो हुकुम कर, पर इन ते पाबंदीअ सां बीह जाए। वस्तबिर अलैहा माना छॾिजांइ न। पुटनि खे उथारण जे लाइ, न्याणियुनि खे उथारण जे लाइ, घर वारनि खे उथारण जे लाइ हाणे हुकुम रुगो करिणो आहे। रिलीअ खे सट ॾियणी न आहे। छा चइबो? निमाज़, निमाज़, अवा निमाज़, टाइम थी वियो, ईअं चवंदो तूं हलियो वञ। पोइ अॼु हया न पवंदुनि, सुभाणे पवंदुनि, सुभाणे न पवंदुनि, परीहं पवंदुनि। सट रिलीअ खे ॾिजे, जवान एॾा सारा मतां को अखर ग़लति ज़बान मां कढनि। अहिड़ो टेम आहे, निंड था फिटायूं, मतां अबे खे घटि वधि अखर ॻाल्हाए, या वरी निमाज़ जे लाइ घटि वधि ॻाल्हाए। तंहिंजे करे केॾो को उसूल ॾसे रब, वअमुर अहलक, हुकुम तूं कंदो रह, छॾिजांइ न। महीनो थी वञे नथा उथनि न, तूं पंहिंजो कमु न छॾ, तूं चवंदो रह। अलाह अॼु नथो नसीब करे मन सुभाणे खे हया ॾिए। मां हिकिड़े दफ़े जवानीअ जो ज़मानो हो, ॿेर शरीफ़ वियुसि, उते हिकिड़ो पोड़े अची मुंहिंजे भरिसां हंधु विछायो राति जो, पाण ई पियो हवाले करे। मूंखे जीअं मां पुटनि खां रुसी आयो आहियां, हाणे मां ॿेर शरीफ़ दरगाह ते रहंदुसि। मां जो छो रुसी आहियां हुआ, चई फजर जो निमाज़ ते उथनि ई कोन था। वाक़ई फजर जो थोरा जमाती हूंदा आहिनि, सोमाणीअ थियनि 4 सिफ़ूं त फजर जो 1.5 सिफ़, थोरा माण्हू
उथनि ई कोन था। मां चयोसि ॿिया 4 वक़्त पढ़ंदा आहिनि? चयासीं ॿिया 4 पढ़ंदा आहिनि। मां चयो पोइ तूं जो रुठो वेठो हूंदे ॿेर शरीफ़ में, पोइ 5 ई पढ़ंदा? चईं त पोइ त ॿिया 4 बि छुटा। मां चयो पोइ तुंहिंजे रुसण में कहिड़ो फ़ाइदो? पोइ त तुंहिंजे रुसण में फ़ाइदो ई न थियो न। तूं ॻोठ रही तूं हुकुम कंदो रही न, जीअं रब फरमायो आहे। अॼु हया नथो पए न, सुभाणे न त तुंहिंजी ड्यूटी आहे, तूं त वञी पूरी कर न। चईं त पोइ सुबुह जो वञा थो। त उन्हनि खे चइबो रहे पोइ अॼु हया नथो पए न, सुभाणे पवंदो, न त असांजी ड्यूटी त पूरी थी न, असांजे मथां जवाबु त न थींदो। जे छॾे ॾिबो त इहा ड्यूटी रहिजी वेंदी असांजे मथां, इहो बार रहिजी वेंदो। त उन्हनि खे हुकुम कबो। अञा हिकिड़ो ॿियो मसालो बि आहे, सलात शरीफ़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। हिकिड़ा अहिड़ा माण्हू आहिनि जेके चवंदा असांखे निमाज़ ॾांहुं नथी अचे ई कान थी, ॾांहुं कीअं पढ़ूं असां? वरी मां छा थो चवां त नथी अचे तव्हांखे, तव्हां अलाह जे घर में अचो, जहिड़ो हाल उन सां तव्हां बीहो। जेकॾहिं तव्हां जेसीं ताईं सिखो तेसीं ताईं तव्हांजे आॾनि उबतनि सजदनि खे रब क़बूल कंदो। तुंहिंजो सजदो, तुंहिंजो निवड़णु तूं इन इरादे सां आहीं, आस्ते निमाज़ सिखी वेंदे, न त मूंसां मूं पिरियनि भोराईअ में भाल कयो। अलाह तोसां भलाई करे छॾींदो, क़बूल फरमाईंदो। 2 मिसाल आहिनि मूं वटि। हिकिड़ो शेख सादी रहमतुल्लाह अलैह बोस्ता में लिखियो आहे, फरमाए थो त हिकिड़ो फ़क़ीर आयो मस्जिद जे दर ते, ॿाहिरि बि त ॾेड़े बाबा नाले नाम अलाह जे, त मुलो पियो ॿुहारी ॾिए, ॿाहिरि निकिरी फ़क़ीर घर कोन अथई, हितां ख़ैर न मिलंदई। हीउ घर कीअं कोन्हे? दर अथसि, दरियूं अथसि, अंगण अथसि, विरहांडो अथसि, घर त आहे न। हीउ वग़ैरह त सम्झो कोन, घर माण्हूअ कंहिंजो कोन अथई जो ख़ैर मिले, अलाह जो घर आहे। की मां अहिड़ो ज़िद्दी आहियां जो देरि ताईं बि मां माण्हूअ जो घर ई ख़ैर खां सवाइ छॾींदो कोन आहियां। अलाह जो घर वरी ईअं छॾे वेंदुसि, मां ख़ैर वठी पोइ वेंदुसि। ॾिसां कीअं नथो मिले। हे साईं बीठो हाणे हिनखे केरु ॾिए। नेठि जॾहिं सेन हणी हणी थको, बुज़ुर्ग वरी पंहिंजी ॿोलीअ में था सम्झाइनि। जॾहिं थको तॾहिं बुगलीअ सूधो मस्जिद में हलियो आहे, कुंड में बुगली रखी, ॾांहुं कुझु कोन अचेसि, वेठो आहे। हाणे छा कयूं भला? अचे त कुझु कोन थो, ख़ैर जॾहिं मिले। सादीअ चयो त ॿिया निमाज़ी आया, हे बि उन्हनि सां गॾु थियो, वुज़ू पियो करे जीअं हो पिया कनि, बीठो आहे निमाज़ में, निहारे पियो त हेॾे होॾे, पतो ई कोन्हेसि को त छा कबो अलाए। उमिरि कई गदा, अॼु आयो आहे निमाज़ पढ़णु। सादीअ लिखियो त जॾहिं कुझु ॾींहं गुज़रिया त उन फ़क़ीर जे सकरात जो टेम आयो, असुर जो टेम, बांगो आयो बांग ॾियणु, ॾीओ हथ में हुजेसि। ॾिठई त चपनि में कुझु फ़क़ीर चवे थो, ॾीओ रखी कन ॾिनई। फ़क़ीर चए पियो यार ख़ैर वठणु आयासीं, ख़ैर वठियो था वञूं। हिते बि ईअं आहे, तोखे नथो अचे पर तूं अलाह जे दर ते अचु, जहिड़ो तुंहिंजो हाल आहे तूं इहे सजदा ॾे, अलाह तुंहिंजे इन्हनि सजदनि खे क़बूल कंदो। निमाज़ तोखे अची वेंदी इनशा अल्लाह ताला, सिखण सां अची वेंदी। ॿियो अञा पुराणे ज़माने में हुज़ूर जन जी हदीस मूंखे ॿुधाईंदो मौलाना सुल्तान अहमद साहिब जन, फरमाईंदा त हुज़ूर जन वटि हिकिड़ो माण्हू आयो अजमी। अजमी माना अरबी ॼाणे कोन पियो, टूटी फूटी अरबी। हुज़ूर जन जे ॾाढो अर्ज़ु कई त साईं मूंखे को वज़ीफ़ो ॾस जेको मां पढ़ंदो वठां। साईं जन फरमायो हाओ पढ़ंदो कर त अल्लाहुम्मा अंत रब्बी व अना अब्दुक। अलाह साईं तूं मुंहिंजो रब आहे, मां तुंहिंजो बानड़ो आहियां। रब माना पालींदड़। पर हे वीचारो अजमी ॿाहिरि जो निकितो सो अखर उबता थी वियसि। हाणे वरी पढ़े पियो त अल्लाहुम्मा अंत अब्दी व अना रब्बुक। अलाह साईं तूं मुंहिंजो बानो आहे, मां तुंहिंजो रब आहियां। वेठो सव कढे, लख कढे, तस्बीह ते वेठो पढ़े। जॾहिं हुज़ूर जन वटि काफ़ी देरि खां पोइ आयो, साईं जन ॿुधी वरितुसि छा वज़ीफ़ो कीअं थो पढ़ी पियो। चई जीअं तव्हां ॾिसो, ॿुधा ॾसे ईंदो साईं अलाह अंत अब्दी व अना रब्बुक। पाण हे छा कयो अथई, तोरे उबतो पियो पढ़ियो आहे। हुन वीचारे जे अखियुनि में बगोड़ा गड़िया, पर जिब्रील अलैहिस्सलाम पहुचण में देरि न कई। हे अलाह जा हबीब हिनखे रुआर न, हिन पढ़ियो हीअं मां लिखायो हूअं त हिन जा आॾा उबता सजदा बि क़बूल आहिनि, पर अचु त सही न रब जे दर ते, उहे तुंहिंजा सजदा क़बूल पइजी। रब जे दर खे आबाद करण सां घर आबाद थींदा आहिनि। जेकॾहिं न अचे वरी असांजूं मायूं सफ़ा सुस्त आहिनि, उहे टोटी आहिनि, उहे वरी निमाज़ पढ़नि कोन को। ख़ासि करे मूं तजुर्बो करे ॾिठो आहे, छो त मां बि धीअर नुंहरनि वारो आहियां न, पोटा पोटियूं जाम आहिनि न, त ॾिसां पियो थो मायूं ॾाढियूं सुस्त आहिनि। वरी मूं ॾिठो आहे त अञा तेसीं ताईं निमाज़ पढ़ंदियूं जेसि ताईं रिश्तो मिले। छो त बुज़ुर्गनि जो ॾसो आहे त जंहिं नियाणीअ खे रिश्तो नथो मिले
तो हर निमाज़ खां पोइ 10 दफ़ा रब्बना आतिना फिद दुनिया हसनत व फिल आखिरति हसनत व क़िना अज़ाबन्नार 10 दफ़ा पढ़े अलाह कंदो रिश्तो मिली वेंदुसि। मां वेठो साईं बहिराणे जी कचहरी में त हिकिड़े खे वज़ीफ़ो ॾिनो, उन चयोसीं निमाज़ छो? पाण वञी करे निमाज़ त पढ़े न, कमु थिए अलाह करे त निमाज़ त पढ़े न। त निमाज़ मायूं पढ़ंदियूं जेसि ताईं रिश्तो मिले। वरी जॾहिं बचिड़ो ॼमे त उन खां पोइ त वरी घणियूं निमाज़ छॾे ॾियनि। छो? बहानो कंदियूं। कहिड़ो? नंढड़े पेशाब कयो आहे, कपिड़ा पलीत कया अथनि, ॼण को थर्रो आहे जो कपिड़ा धोपी नथा सघनि। पर मां त वाइदे में चवंदो आहियां त नियाणियूं तव्हांखे 30 वॻा ॾाजे में मिलिया, 10 वॻा पिड़े में मिलिया, ऐं पुटु तव्हांखे रब ॾिनो, बचिड़ो ॾिनो तव्हांखे, तव्हां खणी उन निमाज़ जे लाइ कढो। तव्हां त शुक्राने में ॿीण ताईं निमाज़ पढ़ो, न त केतिरियूं नियाणियूं सिकनि पईंदियूं रिश्ते जे लाइ मिले। केतिरियूं नियाणियूं सिकनि थियूं त असांखे बचिड़ो ॼमे। जे मां मिसाल ॾींदो त 2006 में सफ़ा मरे वारे पासे असांजे पुठियां मायुनि जी कतार हुई सिफ़ाई। हिकिड़ी माई ॿियनि खे भेजे 20 साल शादी कोन्हे, कोई बच्चा नहीं कि मुझे मां कहे। मां अॼु ई टिकट वरिती आहे, रब खे ॿाॾाया त मूंखे को हिकिड़ो बचिड़ो ॾे जेको मूंखे अमर कये। ऐं तव्हांखे बचिड़ा थिया तव्हां निमाज़ छॾे ॾिनी। तव्हांखे त शुक्राने में ॿीण ते निमाज़ पढ़णु खपे। नियाणियुनि खे सम्झाइजे निमाज़ पढ़ो। ऐं इहे मायूं पढ़ंदियूं निमाज़ त असांजा बचिड़ा पढ़ंदा, नंढड़ा बि सजदा ॾींदा। मां हिकिड़े दफ़े मोटियुसि 1:30 बजे घर, अलाए 1 बजे, त ॾिसां त मुंहिंजो पड़ पोटो आहे हिकिड़ो नंढड़ो सजदे में पियो आहे, पर उतर मोड़ अथसि। त मां चयोमांसि मां खे इहो छा थो करे पियो? जी बाबा निमाज़ थो पढ़े। एॾे मोड़ जी पतो कोन थो पए काॾे मोड़ करी वई, मूंखे सजदे में ॾिसे थो, सजदो ॾिए थो। मां दिलि में पियो अचां त हे रब, असां वॾनि जो सजदो एतिरो न वणे, पर हिन बचिड़े जो सजदो तोखे वधीक वणंदो। इहो तॾहिं थींदो जॾहिं अबो अमर निमाज़ी हूंदा, निमाज़ पढ़ंदा। त मुंहिंजा भाइरो अहिड़ो अमल आहे जेको न सफ़र में छॾणु खपे न को हज़र में। हिकिड़ी जाइ ते अलाह ताला अञा ॿियो ॾिस, मां अॻे पुराणे ज़माने में आवाज़ु कयो आहे, पर मां तव्हांखे भेरो थो ॾियारे वञा। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। अक़ीमुस सलाता, निमाज़ क़ाइमु कयो, माना कोशिशि करे जमायत सां पहुचो। बांग अची वञे यकदमि तव्हां हलिया अचो मस्जिद ॾे। इहो टाइम अलाह जे घर खे ॾियो। कमाइण जा टाइम सॼो टाइम कमाइण जो आहे, पर निमाज़ ते माण्हू महिल सां हलियो अचे, जमायत सां पढ़े त हुन में बरकत आहे, हुन में भलाई आहे। घर बि निमाज़ थी वेंदी आहे, पर जमायत सां अचणु खपे। बाज़ार में माण्हू हले थो त चवंदो वञे निमाज़ निमाज़ निमाज़, त जीअं ॿिया बि हिन जे चवण सां मन को थी हलियो अचे, मथां कंहिंखो विसरी वई हुजे हलियो अचे। त निमाज़ कहिड़ी बि सूरत में छॾणी कान्हे का। बीही नथो सघे त वेही पढ़े, वेही नथो सघे त सुम्हण बि पढ़े, पर पढ़णी ज़रूरु आहे, छॾणी कान्हे का। सूरत अलाए कहिड़ी आहे, पर 21 सिपारे जो मुंड आहे। फरमाए थो अक़िमिस सलाह इन्न सलात तन्हा अनिल फ़हशा वल मुनकर। निमाज़ क़ाइमु कर, निमाज़ माण्हूअ खे बेहयानि बुराइनि खां रोकींदी आहे। तन्हा अनिल फ़हशा वल मुनकर, निमाज़ बेहयानि बुराइनि खां माण्हूअ खे महफ़ूज़ रखंदी आहे, बचाईंदी आहे। क़ुरान आहे 21 सिपारो आहे। अॻाटे ज़माने मां ॿार नंढो आहियां, मौलाना सुल्तान अहमद साहिबु कंडियारे में वाइज पियो करे, पर मां त हिकिड़ी जाइ ते मुंहिंजो इहा आयत पढ़ी त हिकिड़ो जमायती उथी बीठो, हीअ त मौली बि जाइ छो की तूं थो चई त निमाज़ हया थी सेखारे, गुनाहनि खां बचाए थी। हे तुंहिंजो जमायती वेठो अथई मस्जिद में, इहो निमाज़ बि 5 वक़्त पढ़ंदो आहे, पर पराव गाहु चोरीअ कंदो आहे। दाह पेॾे मस्जिद में त हितो वारो जमायती निमाज़ गाहु चोरीअ कंदो आहे। त मौली सुल्तान वजो त मां चयोमांसि तर्स, क़ुरान जी ॻाल्हि ग़लति कान्हे, जवाबु ॾियां थो। पर मां त ॾिस हया सेखारे थी न निमाज़, इहो हिनखे निमाज़ हया सेखारे हुजे, चोरीअ थो ॾाटो आहे। जॾहिं निमाज़ न पढ़ंदड़ हुजे हां त सोटो खणी बीहाए लुणावी बि थो खावां, ऐं चयो भरी छॾ भले अॾीअ ते तूं। पर निमाज़ हिनखे सेखारियो आहे जो अधु मिड़े कुझु हया अथसि। पर जीअं इहो जवाबु आरज़ी आहे, असुली न आहे। असुली जवाबु हाणी थो ॾियाए, रब जो कलाम ग़लति न थींदो। जीअं त मर्ज़नि जा क़िस्म आहिनि, अहिड़ो मर्ज़ आहे जेको हिकिड़ो गोरी खाइण सां मथे जो सूरु छॾे वञे पाकिस्तान खां त, पर जे मलेरिया हुजे त रेसुचनि जो कोर्स कर त छॾे वञे, टाइफाइड हुजे त 14 कैप्सूल खां,
सेफ स्पान जा त पोइ छॾे वञे, पर जे हुजे असीं TB पोइ त 3 साल कोर्स करे न। पर सुल्तान फरमाए न के 24 गाह जी TB लॻल आहे, तंहिंजे करे निमाज़ पढ़ंदो रहे, अलाह जो इहो अथसि, अलाह कंदो त इहो छॾे वेंदुसि। त रब जा हुकुम आहिनि त निमाज़ पढ़णु खपे, कंहिं बि सूरत में छॾणु न खपे। मुंहिंजा भाइरो, हीउ तमामु वॾो मौज़ू आहे। क़ुर शरीफ़ में केतिरनि जायुनि ते निमाज़ जो हुकुम आहे, पंहिंजे घर भातियुनि खे चइबो, पाण पढ़बी, मसाइल बि खोड़ आहिनि। कोशिशि कंदो माण्हू त इहो थी वेंदो। बाक़ी निमाज़ में केतिरे निमाज़नि जूं सुस्तियूं आहिनि, निमाज़ पूरी तरह सां चङी तरह कोन था वञनि। घणा वीचारा सिखी विया आहिनि, पर केतिरनि जूं ओणायूं आहिनि। इहो मौज़ू अलॻि आहे। वुज़ू कीअं कबो, निमाज़ कीअं पढ़बी, इनशा अल्लाह ताला वरी कॾहिं ॿिए दफ़े मां इन खे बि छेड़े वेंदुसि। बाक़ी हाणे हिते मूं चयो त 4 गुनाह आहिनि जंहिंजे करण वारे खे शफ़ात नसीब कान थींदी। अञा 3 पिया आहिनि, उन्हनि जो बयान बि थिए। सलात शरीफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। छा था चवनि? चवंदा त लम नकु मिनल मुसल्लीन, निमाज़ न पढ़ीसीं, सॾु थींदो वेंदा कोन हुआसीं। ॿियो वलम नकु नुतिमुल मिस्कीन, मिस्कीन जे खाधे जो बि ध्यानु न कयोसीं। पाड़े में बुख वारो परेशान हाल, असां उन ॾे तवजो बि न कयो। छो त ईमान आणण खां पोइ इन अल्लाह हश्तरा मिनल मोमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह, मोमिन जी जान बि ख़रीद थियल, माल बि ख़रीद थियल जन्नत जे एवज़ में। क़ीमत वॾी, कमु इहो। जान हिन जी कहिड़ी क़ीमत आहे ऐं माल जी कहिड़ी क़ीमत, आरज़ी, पर क़ीमत वॾी, ख़रीद के थियल आहिनि। जान बि हिन जे रब जे हुकुम मुताबिक़ इस्तेमालु थींदी ऐं माल बि हिन जो रब जे हुकुम मुताबिक़ थींदो। पाड़े ओड़े में नज़र असां कयूं कोन था, न त अहिड़ा केतिरा माण्हू आहिनि जेके वीचारा वेला वेठा आहिनि। मां हाणे तव्हांखे ॿुधायो, पर भेरो थो ॾियारियां। राति जो मुंहिंजी आदत आहे सुम्हणी पढ़ी जल्दी थो सुम्हां, त जीअं असुर जो माण्हू थी सघे, फजुर जो थी सघे। अञा मां सुतुसि, घड़ी गुज़री, दर मुंहिंजे लाइब्रेरी जो खड़कियो, निकिरी वञा त 2 हेतिरियूं छोकिरियूं आहिनि बीठियूं आहिनि दरवाज़े ते। मूंखे चवंदा साईं बाबो उन्हनि जो पीउ गुज़ारे वियो हुजे, असांजे पाड़े में हुजनि, अम्मा मोकिलियो आहे त असां अॼु मानी न पचाई आहे, अटो कोन। पोइ मां त खणी उन्हनि खे ॾिनो। अहिड़ा माण्हू बि आहिनि जेके वीचारा सोमाणी मानी नथा खाई सघनि, अटो कोन्हे को। हाय हाय रतो फरमा फी अमवालिहिम हक़ुल लिसाइल वल महरूम, इन्हनि जे माल मिल्कियत में घुरण वारे जो बि हक़ आहे त न घुरण वारे जो बि हक़ आहे। हिकिड़ा हया शर्म करे न घुरंदा आहिनि, ॿिया घुरंदा आहिनि। इहे मिसकीन माण्हू ताड़े, अहिड़ो को हुजे त माण्हू उन सां खाधे पीते जो तान करे। ईअं न आहे त रुगो पंहिंजो पेट भरिजे, ॿियनि जो न। अहिड़ा खोड़ वीचारा हूंदा आहिनि, पर इहो जाचण सां मालूम थींदो, हूअं मालूम न थींदो। जिते बि को पतो पए, तव्हां शहर में वेठा आहियो, पर इहो मालूम थिए त ॻोठ में हिकिड़ो गुज़ारे विया, बचड़ा नंढा अथसि, ज़ाल बेवा अथसि, त हुनजो महाना ताउन कयो। असांजे पासे हिकिड़ी माई वीचारी बेवा थी, पोइ हितां हैदराबाद जो माण्हू आहे, महीने सिर महीने उहो मोकिलींदो आहे। अरे हिन ग़रीबनि जूं दुआऊं थियूं लॻनि। मूंखे यादि आहे, मां ॿेर शरीफ़ में पढ़ंदो हुउसि, पोइ हिकिड़ो मेमण हूंदो हो कंडियारे जो, उहो 5 रुपया लिफ़ाफ़े में विझी मिड़ई मोकिलींदो ख़र्च जे लाइ। छो त बाबो कोन हो जेको पढ़ायो हो, वीचारो ख़र्चु मूंखे 5 रुपया ॾींदो। 5 त वॾा हूंदा, एतबार कयो रोज़ानी हुनजे लाइ दुआ घुरंदा, त अलाह साईं तूं हुनखे माफ़ु कजे। त इहे शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ग़रीबनि जूं दुआऊं माण्हू हासिलु कंदो आहे। निमाज़ पढ़णु सवली आहे, हे ताउन करणु ॾुखियो आहे। निमाज़ असां न मुफ़्त जी आहे न निमाज़, तंहिंजे करे ज़कात जी पूरी ॾिए, सदकात ॾिए, मथे बि कुझु ॾेई छॾे ग़रीबनि मिसकीननि खे, छो त इहो हक़ु आहे हुननि जो असांजे मिल्कियत में प्रॉपर्टीअ में। शुकुरु करे जो तुंहिंजे हथों त हुननि खे मिले, तूं हुननि खां वठी नथो पियो। इहो शुकुरु करणु खपे जो तुंहिंजे हथों अलाह साईं हुननि खे ॾिनो। त मुंहिंजा भाइरो फरमाए थो लम नकु मिनल मुसल्लीन, असां निमाज़ कान पढ़ी, वलम नकु नुतिमुल मिस्कीन, असां मिसकीननि खे खाधड़ो कोन खारायो, जाचम कोन कईसीं त कहिड़ो आहे पाड़े पतीअ में को मिसकीन, को ग़रीब, ॻोठ कहिड़ो आहे, फलाणे ॻोठ में कहिड़ो आहे। अहिड़ा खोड़ आहिनि जंहिंखे वीचारनि खे 10 पुट आहिनि पर अटो कोन्हे, खोड़ आहिनि। हे मज़दूर जेके आहिनि, हाणे मज़दूरी छा मिलंदसि, 400 मिलंदसि, ऐं वीचारो छा वठी सघंदो हिन में। अंदाज़ो लॻायो त अॼु हिन दौर में इहो बीमार बि थींदो, घरवारी बीमार थींदसि, बच्चा बीमार थींदसि, चई सै में छा करे सघे। अहिड़नि माण्हुनि जी माण्हू सार संभाले लहंदो। 2 गुनाह। 3 चए थो वलम वकुन्ना नखूज़ मल खाइदीन,
असांजो टियों गुनाह इहो हो जो अजाइनि कमनि में उमिरि विञाए छॾीसीं। न कमु न कार, टीवीअ ते बूथ खुतो पिया, न वटणी छटणी ते पते पिया था खेॾूं, अजाया ॻाल्हियूं अजायूं बकवास, ॼाड़ी हणंदे पंहिंजी उमिरि गुज़री वई। उमिरि क़ीमती, केॾी क़ीमत आहे उमिरि जी, अंदाज़ो लॻायो। मरीज़ हिकिड़ो थियो, वेंटिलेशन ते रखायोसि 6 महीना। ऐं हिकिड़े कलाक जा घणा हूंदा आहिनि साईं? कलाक जा अलाए केतिरा हज़ार हूंदा आहिनि। 6 महीना रखियोसि, मसूनु ई साहु। हयाती एॾी क़ीमती आहे जंहिंजे लाइ हेतिरा लखे रुपया था अदा करणा पवनि, हे वरी पंहिंजी अहिड़ी क़ीमती उमिरि पियो थो अजाई। हिकिड़ो जवानी, ॿी फ़ुर्सत, तंदुरुस्ती ऐं फ़ुर्सत, जे ॿई अथसि त हिननि जो क़दुरु करे। ऐं सुभाणे तूं पोड़ो थींदे, गोॾा वठिजी पवंदा, निमाज़ ॾुखी पढ़ी सघंदे, हींअर तुंहिंजी जवानी आहे, हींअर तूं आसानीअ सां पढ़ी सघीं थो, हींअर क़दुरु कर। हींअर तोखे पैसो ॾोकर आहे, तूं सदको ख़ैरात करे सघीं थो, सुभाणे तोखे इहे सभु खसिजी वेंदियूं, मथां सुञो थी पई, मिसकीन थी पई, कंहिंसां ताव न करे सघी। फरमाए थो कुन्ना नख़ूज़ मअल ख़ाइदीन, असां अजाइनि कचहरियुनि में पंहिंजो टाइम बर्बादु करे छॾियो, विञाए छॾियो, क़दुरु न कयोसीं। हयाती ॻरे पई थी, उहा पई थी ख़तमु थिए, उन जो असां क़दुरु न कयो त आख़िरत में ई चवणो पवंदुसि वकुन्ना नख़ूज़ मअल ख़ाइदीन, असां अजाइनि कचहरियुनि में पंहिंजो टाइम विञाए छॾियो। चोथों गुनाह वकुन्ना नुकज़्ज़िबु बियौमिद्दीन, असांखे क़यामत ते यकीन कोन ईंदी अलाए न, पक कान का, मुलनि जा दड़का आहे, थींदी अलाए कान थींदी। इहे 4 गुनाह जेकॾहिं हुजनि त हाणे आख़िरी फ़ैसिलो रब जो ॿुधी छॾियो। सूरह मुदस्सिर आहे, भली पढ़ी ॾिसजो। फरमाए थो फमा तनफ़उहुम शफ़ाअतु शाफ़ीन, जंहिंमें 4 गुनाह हूंदा, केरु बि शफ़ाअत करे, शफ़ाअत नफ़ो न ॾींदसि। रब जे फ़ैसिले खे केरु पोइते करे, केरु ठुकराए। इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद, रब तो वाइदे ख़िलाफ़ी न कंदो आहे, रब जो वाइदो आहे त मां न छॾींदुसि केरु बि शफ़ाअत करे। मुंहिंजा भाइरो कोशिशि करियो इन्हनि गुनाहनि खां पाण खे बचायूं, जीअं अॻिते भलारनि जी शफ़ाअत, हुज़ूर जन जी शफ़ाअत नसीब थी सघे ऐं कुझु लाइक़ु थी सघूं। इहे 4 गुनाह तमामु कसा आहिनि ऐं नुक़सानकार आहिनि। अलाह खे पारत आहे असांखे निमाज़ जो बि पायबंद बनाए, असांजे बच्चनि खे बि निमाज़ जो पायबंद बनाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। इनजे अल्लाह साईं तो असांखे मर्दनि खां बचा, बीमारनि खे तंदुरुस्ती अता फरमा, बे औलादनि खे सालिह औलाद अता फरमा, असांजे बच्चनि खे घर भातियुनि खे नेक सालियो कर। इमजा करीम जिन हज न कयो वारनि खे काबतुल्लाह जी ज़ियारत नसीब फरमा, बेरोज़गारनि खे हलाल जी रोज़ी नसीब फरमा, रोज़ीअ में बरकत नाज़िल फरमा, जियानी त ईमान सां, मारी त ईमान सां, आख़िरत में उथारी नेकनि भलारनि सां। इनजे अल्लाह तो असांजो जेको वेहणो असांजो बख़्शिश जो ज़रियो बना, अमल जी तौफ़ीक़ अता फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंत समीउल अलीम, तुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम। सल्लल्लाहु तआला अला खैर ख़ल्क़ि मुहम्मद व अला आलिहि।